काठोड़ भरिसां निजी बिल्डर सुप्रीम कोर्ट जे हुकुम जी लताड़ करे छॾी। देह लंगेजी में सदिन खां क़ाइम उस्मान अल्लाह रखियो गबोल ॻोठ ते चढ़ाई करे घर ऐं क़दीमी क़ब्रिस्तान खे ड्राए छॾियो। सरकारी स्कूल ऐं कम्युनिटी हॉल खे बि किरण जी कोशिश कई वई। निजी बिल्डर बहरिया टाउन जी इंतज़ामिया सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते बि अमल न कयो। ॻोठाणनि पारां सुप्रीम कोर्ट खां पाण मुरादो नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। ॻोठाणनि ताहिर गबोल, हाजी आमिर गबोल ऐं ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो उस्मान अल्लाह रखियो ॻोठ देह लंगेजी में सदिन खां क़ाइम आहे। ॻोठ जा समूरा मालिकाणा हक़ उन्हनि वटि मौजूदु आहिनि। अदालत में बि उन्हनि जो केस हली रहियो आहे। उनजे बावजूदि निजी बिल्डर बहरिया टाउन जी इंतज़ामिया ॻोठ ख़िलाफ़ कार्रवाई में मसरूफ़ आहे। हुन मुतालबो कयो त ॻोठ ऐं क़ब्रिस्तान खे बचाइण लाइ पाण मुरादो नोटिस वरितो वञे। मांझंद में सिंध स्किल्स डेवलपमेंट प्रोग्राम तंज़ीम तरफ़ां गवर्नमेंट हाई स्कूल मांझंद खे सोलर सिस्टम ॾियण जो इफ़्तिताह तंज़ीम जे सरवण गुलाम क़ादिर गुल ऐं ॿिनि कयो। इन मौक़े ते तालीम जाखोड़ी ते समाज सुधार गुलाम क़ादिर गुल मलाह तक़रीब ख़िताब कंदे चयो त सरकार जी बेहसी सबबि उस्तादनि जी शदीद खोट सबबि तालीम जो वॾो बहरान पैदा थी रहियो आहे। स्कूलनि में बिजली ऐं पाणी जूं सहूलियतूं मौजूदु न आहिनि। कुझु वक़्तु अॻु मांझंद हाई स्कूल जे विज़िट दौरान शदीद गर्मी महसूसु कई, जंहिंमें तंज़ीम जे दोस्तनि जे ज़ाती सहकार सां 4.5 लख खां वधीक बजट ॾेई सोलर सिस्टम क़ाइमु कयो वियो आहे। अॻिड़ा लॻ ॻोठ चिमनी में पुरहत हुबदार अली तुने जे घर खे ओचितो बाहि लॻण करे अलाह तला सड़ी रख थी वियो। बाहि भरवारे घर खे बि पंहिंजी लपेट में आणे छॾियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण हेठि घरनि खे लॻल बाहि खे विसाए वरितो, जॾहिं त बाहि तेज़ हुजण करे सिर्फ़ु घर में सुतल मासूम ॿारनि ऐं औरतुनि खे ॻोठाणनि फौरी तौर ते ॿाहिरि कढी बचाए वरितो। घरनि में बीठल मोटरसाइकिल, कपिड़ा, खटूं ऐं हंध, बिस्तरा ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। ॻोठाणनि जो चवणो हो त फायर ब्रिगेड अमले खे इतलाह ॾियण बावजूदि अमलो मौक़े ते न पहुतो। ॿिए तरफ़ मुतासिरनि पारां वसवारनि खां मदद जी अपील कई वई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।